ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। वारें खां त वारें भरिसां ॻोठ साबू बुरड़ो वटां एफपी बचाबंद ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। डीसी रेड अलर्ट जारी करे छॾियो। बचाबंद ते दबाव वधण खां पोइ डीसी कंबर शहदाद कोट वारें तालुके लाइ रेड अलर्ट जारी करे छॾियो आहे। डीसी पारां जारी कयल रेड अलर्ट में चयो वियो आहे त एफपी बचाबंद टुटण ते आहे। अवाम वारे शहर मां निकिरी वञे। खबर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। वारें खां वारे भरिसां ॻोठ साबू बुरड़ो वटां एफपी बचाबंद ते पानी जो दबाव वधी वियो आहे। डीसी रेड अलर्ट जारी करे छॾियो। बचाबंद ते दबाव वधण खां पोइ डीसी कंबर शहदाद कोट वारें तालुके लाइ रेड अलर्ट जारी करे छॾियो आहे। डीसी जारी कयल रेड अलर्ट में चयो आहे त एफपी बचाबंद टुटण ते आहे। अवाम वारें शहर मां निकिरी वञे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। डीसी पारां जारी कयल रेड अलर्ट में चयो वियो आहे त एफपी बंद टुटण ते आहे। अवाम वारें शहर मां निकिरी वञे। खबर के हवाले से अवां खे आगाह कंदालूं। वारें भरिसां ॻोठ साबू बुरड़ो वटां एफपी बंद पानी जो दबाव वधी वियो आहे बचाबंद ते, जॾहिं त डीसी रेड अलर्ट जारी कयो आहे। बचाबंद ते दबाव वधण खां पोइ डीसी कंबर शहदाद कोट वारें तालुके लाइ रेड अलर्ट जारी करे छॾियो। डीसी पारां जारी कयल रेड अलर्ट में चयो वियो आहे त एफपी बचाबंद टुटण ते आहे। अवाम वारें शहर मां निकिरी वञे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे वारें खां जिते ॻोठ साबू बुरड़ो वटां एफपी बचाबंद ते पानी जो दबाव वधी वियो आहे।